खबर दुकान ते ॾिठुमि पे त तुंहिंजे हथनि सही कमु कोन पे कयो। ओ अदा लीमा कावड़ में हथ ही कम कोन पिया कनि तड़कयो अथमि तॾहिं वञी कावड़ झकी थी आहे। असुल हाँ थो सड़े इहो हिकु दफ़ो माण्हू हथ अची वञे न जंहिं असां सां झुठ कई आहे अहिड़ी हालत कंदासूं जो। अड़े यार छॾ कावड़ खे। इहा चालाकी उर्स वारनि जी थई। बचल खान ऐं राज जे अॻियां बेस्तो थियण जे करे इहो असां खां पलांद वरितो अथनि। त पोइ बचल खान खे उर्स जा अफ़ाल ॿुधायूं। सबूत नाहे ख़बर ईअं उर्स कन छॾाए वेंदो। बाक़ी उर्स खे कीअं ॾोही कयूं? सब्र कर ख़बर सब्र। सियाणो कां बिटंगो फसंदो। अञा पुट जी शादी जे लाइ घणा वस कंदो पर ॻाल्हि ॿुध पाण बि अहिड़ो भत किनू कंदासूंसि जो राज ॾिसंदो। इहे पोइ जूं ॻाल्हियूं न दालीमा का अटकल सोच त उर्स जा माण्हू पकड़े हली बचल खान जे अॻियां बीहारियूं। अदा सॼी राति जागणो पए न पर उर्स खे ॾिठो वाइठो ॾोही कंदासूं। जेको बि आहे रुगो हथ अचे उन ते हथ ठारियूं पोइ ॾिठो वेंदो। बाक़ी अहिड़ी थी कावड़ अचे जो। हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वालेकुम सलाम। अचो अचो वेह दा वेह वेह। हा लीमा देखो वर भला असांजे लाइ वांद काई थींदी। हुकुम कर दा वांद काई न बि हूंदी न त ॿ कम छॾे बि पहिरियों कम अदा ईदन जो कंदासूं। महिरबानी लीमा भाउ बस रुगो मूंखे 2 खटोला खणे ॾे। हाज़िर हाज़िर पर भला ॿुध काठ पंहिंजो अथई या असांजो हूंदो? अदा सभु कुझु तव्हांजो हूंदो। कावा झंडी ते लथल हुजनि पर किथो वारी टाली हुजे बायूं ऐं सेरूं बबूर जा। ईदन लॻे थो त शौक़ जूं खटियूं थो ठाराई। हा ख़बर आहे हिकु पुट जे पढ़ण जे लाइ ऐं ॿी न्याणी खे दाजमंदी मिसखट। हा बाबा भली ठहराए पर यार हिकु खट जा 3000 रुपया थींदई। बचनि जे उमीदुनि जा कादन पुट 2-3 रुपया बांधन लाइ मोकिलिया आहे। फ़िलहाल ही 5000 रुपया वठो बाक़ी 1000 रुपया ॾेई खटोला खणंदुसि। पर ॻाल्हि ॿुध खटोला अहिड़ा ठाहे ॾिजो जो 4 साल चपर हणण जी ज़रूरत न पवे। चाचा ईदन खटुनि जे चूड़ में वार जेतिरी बि विथी हुजे त खटोला न खणजांइ। ओ ॾिनल पैसा तोखे वापसि कंदासीं। पैसनि जी ॻाल्हि न आहे लीमा उहा ख़बर अथमि त बादशाह कारीगर आयो पर कमु रूह सां करियो। हाज़िर बाबा हाज़िर। 4 ॾींहंनि खां पोइ खटोला पंहिंजा खणी वञजा ऐं वाणाए रखजा। वाण घुराए रखियो अथमि वाणींदुसि पाण पर ॿारनि ते जीअं कादन बांधन लाइ मोटंदो ईअं सम्झो नई खट ते अची आराम करे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।